वज़ीर आज़म इमरान खान हिक ॾींहं जे दौरे ते लाहौर पहुची वियो। स्पेशल टेक्नोलॉजी ज़ोन टेक्नापोलिस जी इफ्तिताह। टेक्नोलॉजी ज़ोन्स जे तामीर लाइ $300 मिलियन जी सीड़पकारी जी मुफ़ाहमत जी याददाश्त ते सयूं कयूं। इमरान खान चयो त टेक कंपनियूं दुनिया जो मुस्तक़बिल आहिनि। IT जे इनकलाब सां मुल्क तेज़ीअ सां अॻिते वधी सघे थो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त IT जे मैदान में मुल्क पोइते रहिजी वियो। हुननि कॾहिं बि एक्सपोर्ट ते ज़ोर नाहे ॾिनो। संदसि टेक्नोलॉजी बाबति एक्सपोर्ट $1 अरब आहे। कारोबार में सवलाईअ लाइ रंडकनि खे ख़तमु कयो पियो वञे। इस्लामाबाद में तालीमी इदारनि खे मेट्रोपोलिटन मातहत करण ख़िलाफ़ उस्ताद हिकु भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया। हज़ारे उस्तादनि जो डी चौक ते एहतजाज। इंतज़ामिया पार्लियामेंट वेंदड़ रस्तो बैरियर ऐं खारादार तारूं हणी बंदि करे छॾियूं। उस्तादनि पारां रंडकूं हटाए अॻिते वधण जी कोशिश। पुलिस एहलकारनि ऐं एहतजाज कंदड़नि में चकरियूं लठबाज़ी। टे महीना अॻु सरकारी सतह ते पोखियल भंग तयार थी वई। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त भंग जी पोखीअ लाइ लाइसेंस जारी कया वेंदा। पंहिंजे मुल्क जी तरक़ी ॾिसणी आहे ऐं मुआशी तौर ते मज़बूत थियणो आहे। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी आमदनी खां वधीक असाथन वारी नेब रेफरेंस में अदालत में पेश। खेस सख्त सिक्योरिटी में अदालत पहुचायो वियो। केस जा 8 शाहिद पेश न थी सघिया। अदालत नेब प्रोसिक्यूटर खे ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 4 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। मीडिया सां ॻाल्हाईंदे आगा सिराज दुरानी चयो त मकानी निज़ाम वारे बिल ते मुख़ालिफ़ धुर सां ॻाल्हियूं कयूं वयूं हुयूं। मकानी चूंडुनि जो ऐलान थियो त PP भरपूर तयारी कंदी। मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी सोभ माणींदी। सखर जी एहतसाब अदालत PP अॻवान नवाब वसाण जी अबूरी ज़मानत में वाद करे छॾी। नवाब वसाण ख़िलाफ़ नेब जे जांच हलंदड़ ॿुधणी ते PP अॻवान अदालत में पेश। संदसि अबूरी ज़मानत में 31 जनवरी ताईं वाद। PTI अॻवान फैसल वाडवा अहल हूंदो या नाअहल। इलेक्शन कमीशन ॿिटी शोहरत वारे केस में फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। फैसल वाडवा जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन खे मुतमइन कयो ऐं सबूत ॾेई छॾिया आहिनि। PP अॻवान कादिर मंदूख़यल चयो त फैसल वाडवा नाअहल थी वेंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस जो बहरान बरक़रार। गैस सिलेंडर ऐं काठियूं बि महांगियूं थी वयूं। LPG जे दुकाननि ते रश। शहरी महांगनि अघनि ते होटलुनि ते खाधो खाइण ते मजबूर। मुल्क में कोरोना वबा वधीक 2 हयातियूं खसे वरितियूं। 359 नवां केस रिपोर्ट। MCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 46,546 टेस्टूं कयूं वयूं। फ़ौतियुनि जो मजमूई अंग 28,894 थी वियो। हेल ताईं मजमूई केसनि जो तादाद 12,92,406 थी वियो। हाकारी केसनि जी शरह 0.7% रही। अमेरिकी फेडरल ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन कोरोना जी नई दवा जी मंज़ूरी ॾेई छॾी। मरीज़ खे पैक्स लोड गोरी 5 ॾींहनि ताईं ॾींहं में 2 भेरा इस्तेमालु करणी पवंदी। अमेरिका दवा ठाहींदड़ कंपनी सां $5 अरब 30 करोड़ जो मुआहिदो करे छॾियो। हक के शहीदों तेरा है हक के शहीदों वफा की तस्वीरों तुम्हें वतन की हमारे सलाम कहती है। सदा अपने
फिल्म नूरजहां के मैदान खां विछड़े 21 वरह विहामी विया 995 फिल्म लाइ गीत रिकॉर्ड कराईंदड़ अलाह रखी उर्फ नूरजहां उर्दू, सिंधी, पंजाबी, पश्तो, बंगाली ऐं अरबी ॿोलियुनि में 20,000 खां वधीक गीत ॻाए मौसीक़ी जी दुनिया में पाण खे अमर बणाए छॾियो। 1965 जी जंग में हर पासे संदसि मिली नगमनि जी गूंज हुई। नूरजहां फिल्मुनि में बि अदाकारी जा जोहर ॾेखारिया। संदसि सदाबहार आवाज़ अॼु बि माण्हुनि जे दिलनि जी धड़कन बणियल आहे।